नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त अटे खां पोइ सब्जी दाल ऐं मुर्गी जे गोश्त जा अघ बि आसमान ते पहुची विया आहिनि। चणनि जी दाल 108, मूंगनि जी दाल 172, दाल माश 180 रुपया फी किलो विकामण शुरू थी वई आहे। महरी जी दाल 135, अछा ऐं कारा चणा 103 खां 108 रुपया फी किलो विकामण लॻा आहिनि। जॾहिं त सब्जियुनि में बि वाध खां पोइ शिमला मिर्च 180, मटर 120, थूम धाणा ट्रिपल सेंचुरी मुकमल करे चुका आहिनि। मुर्गी जे अघनि में बि ओचिते वाध सबबि दुकानदार बि परेशान आहिनि। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त अटे खां पोइ सब्जी दाल ऐं मुर्गी जे गोश्त जा अघ बि आसमान ते पहुची विया आहिनि। चणनि जी दाल 108, मूंगनि जी दाल 172, दाल माश 180 रुपया फी किलो विकामण शुरू थी वई आहे। महरी जी दाल 135, अछा ऐं कारा चणा 103 खां 108 रुपया फी किलो विकामण लॻा आहिनि। जॾहिं त सब्जियुनि में बि वाध खां पोइ शिमला मिर्च 180, मटर 120, थूम धाणा ट्रिपल सेंचुरी मुकमल करे चुका आहिनि। मुर्गी जे अघनि में बि ओचिते वाध सबबि दुकानदार बि परेशान आहिनि।